अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हां गुज़िरियल ॾींहं खां हिकिड़ो नओं ढोंग ॾिसी रहिया आहियो त हिकिड़ा असांजा सिंधी याखणी जो तर्जुमान जेके असांजे दादू ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि जा आहिनि, जेके हिकिड़ा चवनि था त असांजे पीर साहिबु कयो आहे, ॿिया चवंदा असांजे जमाली साहिबु कयो आहे। हालत आहे माण्हू ॿुॾी मरंदो आहे, पर हिननि खे उहो पाणी जो डुक न आहे जो उन में ॿुॾी मरनि। शर्म हया नाले का शइ हूंदी आहे, पर हिननि खे उहा का क़िस्म जी न आहे। हिननि खे 16 खां 17 साल इक़दार में थी विया आहिनि। जोही त जॾहिं खां वठी हीअ आया आहिनि त जोही जा आबादगार हर साल सीज़न में उन्हनि जो इहो हूंदो आहे एतिजाज तहरीकूं सदाईं हलंदियूं रहियूं आहिनि। इवन एतिरे ताईं उन्हनि छपराया हिननि जा पंफलेट त भई असांजा जेके आहिनि पाणी चोर उहे असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि। ठीकु आहे, त हू हारी जेके आहिनि, जेके आबादगार आहिनि जोही जा, उहे मुसलसल मतिलबु शींहं रिंद खां वठी बशीर जेको थईम हुयो उन्हनि खां यको ई मुसलसल हिननि जे वीचारनि जी जेका स्ट्रगल हले थी। कॾहिं कहिड़ा माण्हू आया, कॾहिं कहिड़ा आया, इहा तहरीक खे जेको आहे 17 साल गुज़रिया आहिनि, पर हिननि बेशर्म हुकुमराननि खे कोई शर्म आया कोन्हे जो हू इन मसइले खे संजीदा वठी ऐं हीउ मसइलो जोही वासियुनि जो हल कनि। पुछड़ी जा आबादगार ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। कलर माण्हुनि जा जेके हिते ॻोठ हुया, आबादियूं हुयूं, उहे लॾ पलाण खणी विया हैदराबाद, ॿिनि शहरनि मां शिफ्ट थी विया। हिते जेको आहे हाणे उहा करयाठी ज़मीन थी वई आहे, पाणी जी लप न आहे, माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि, बल्कि ईअं चऊं त वज़ू जे लाइ माण्हू परेशान आहिनि। हितां जो जेको इन पूरो जेको ॾखण जो ई आहे उहो तबाह ऐं बर्बाद हिननि हुकुमराननि करे छॾियो आहे, जंहिं सबबु तमामु घणी जेका आबादी आहे उहा ललप ॾाण करे वई आहे। पर वरी कल्ह खां वठी हिकिड़ो रिंगट शुरू थियो आहे। हिकिड़ा चमचा जेके तर्जुमान आहिनि, पघारदार, जेके कुझु गोरख खां खणनि था, कुझु कंपनियुनि खां, कुझु अस्पतालनि खां, कराची जा माण्हू जेके आहिनि उहे अलाए किथां जा खणी अची जेके आहिनि हिते गोरख ऐं ॿिनि जॻहियुनि ते जेके आहिनि पंहिंजा वठा आहिनि तर्जुमान भर्ती करे उन्हनि खे मुफ़्त जूं पघारूं ॾियनि था, ऐं उहे वरी फेसबुक ते लिखनि था त भई असांजे भोतार हीअं करे छॾियो, हाणे जेको आहे रेंजर्स हीअं थींदी। पहिरीं इहो ॿुधायो त इहे पाणी चोर आहिनि केरु, उन्हनि जा नाला वठो न, त उहे चोर केरु आहिनि। जोही जा आबादगार अॻुवान हिननि सदाईं चयो आहे, उन्हनि पंफलेट छपराया त चोर जोही जे पाणी जो केरु आहे। जॾहिं हू सभु शयूं ॿुधाइनि था त जोही जा चोर ई तव्हां पाण आहियो। वरी ही कहिड़ा ड्रामा ठाहे ऐं जेके आहिनि प्रेस रिलीज़ूं ऐं हीअ असांजी सोशल मीडिया, माण्हू खे को शर्म आया हूंदो आहे, का शइ हूंदी आहे गैरत जी, पर तव्हां में उहा ज़रे जी न आहे। तव्हां जोही खे बर्बाद ऐं तबाह कयो। सॼे माण्हू खे, हर जोही जे अवाम खे ख़बर आहे त पाणी जो मसइलो किथां आहे ऐं किथां हल थींदो। हाणे इहो जेको बंदारी इन जेको हींअर गॾु वेठो अथनि, उहो सरियाम चई वियो त बाबा पाणी जो चोर हिते ई आहे, इहो असांजो MNA आहे, ॿियो केरु न आहे। त हाणे जॾहिं चोर सभु शयूं ज़ाहिर आहिनि ऐं वरी हाणे तव्हां प्रेस रिलीज़ूं था हलायो त उहो रेंजर्स थो घुराए, हू चाहे त हिकिड़े ॾींहं में इहो पाणी जो मसइलो हल थी वेंदो, छो त हुन जा ई माण्हू आहिनि कि ॿाहिरियां माण्हू कोन आहिनि जेके पाणी जो मसइलो कयो वेठा आहिनि। त चोर बि पाण ऐं सभु शयूं पाण आहियो। जेकॾहिं मसइलो हल करणो जिन खे हुजे हा त इहे ड्रामा, इहे हर साल या रेंजर्स बचे थी या पुलिस बचे थी, इदारा बचनि था, छा थो थिए त कुझु कोन थो। जोही त साॻी बर्बादी लॻी पिया। 17 सालनि में पाणी आयो जोही में? को जोही वासी शादी ॾिए त को जोही में पाणी आयो? का माण्हुनि जी आबादी थी? जोही सॼो तबाह ऐं बर्बाद बंजर थी वियो। ऐं बाक़ी वेही ड्रामा कंदो त बाक़ी ईअं आहे जीअं फुलजी में ऑपरेशन थियो आहे, उन्हनि ऑपरेशन खां पोइ दादू ज़िलो ॼणा पूरा मन हुयो, कॾहिं को हिते फुरूं ऐं चोरियूं थींदियूं कोन हुयूं, अहिड़ो माहौल ठही वियो आहे दादू ज़िले जो। त SP इहो साॻियो वेठो आहे। ठीकु आहे, जॾहिं सदर तब्दील थियो ज़िले जो, उन सदर कोशिशूं वरितियूं ऐं हिकिड़ी शइ थी त बाबा अमन कयो, हिते माण्हू हाणे असांखे कोन छॾींदा, पंहिंजनि बंगलनि ते पादर हणंदा। त उहा थोरी एफर्ट थी ऐं तव्हां ॾिसो दादू में 4-5 ॾींहंनि जे अंदरि अमन थी वियो। हाणे त का चोरी फुर छो नथी थियनि। अॻु में यको जेके 3-4 साल जेके आहिनि यको मुसलसल इहे फुरूं थियनि थियूं। हीअ SP आयो आहे, हिनखे 1.5 साल थियो, यको फुरूं हुयूं। हाणे 5 ॾींहंनि में अहिड़ो SP छा कयो जो त अमन थी वियो। मसइलो सॼो इहो आहे त सॼो फॉल्ट हिननि चूंडियल नुमाइंदनि ऐं वॾेरनि में आहे, ॿियो कंहिंमें बि न आहे। सो इहे जेके आहिनि ख़ुशामद वारियूं पोस्टूं ऐं इहे शयूं करे माण्हुनि खे बेवकूफ़ न बणायो। माण्हू सभु इन शयुनि खां वाक़ुफ़ु आहिनि। जेको मसइलो आहे, जेकॾहिं असांजा हितां जा हुकुमरान संजीदा हुजनि हा त हीउ मसइलो को वॾो मसइलो हिननि जे लाइ न हो, पर मतिलबु इहे संजीदा ई न आहिनि। हू चाहिनि था त जोही तबाह ऐं बर्बाद थिए, जोही जा माण्हू बुख ऐं ॾुखनि में गुज़ारनि, त जीअं असांजा हमेशह मुहताज रहनि ऐं कॾहिं माना जोही में तरक़ी वग़ैरह न थिए। त सॼी सूरत हाल इहा आहे। बाक़ी इहा ख़ुशामद पंहिंजी जेका आहे पघार वारी, उहा करे माण्हुनि खे बेवकूफ़ न बणायो। तव्हां सभिनी खे सुञाणे थी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।